मौलाना मोहम्मद मक्की खतीब हरम, अल्लाह ताला संदन उम्र इज्जत में बरकत फरमाए, अल्लाह ताला संदन फैज़ खे ता हयात कायम ऐं दायम रहाए। ये समझो त लखन जे तादाद में इन माण्हूअ जे वाज़ ऐं तकरीर खे ॿुधी माण्हू मुबहिर थिया। उन जी मां हिकिड़ी क्लिप ॿुधमि, उन में ॿुधायूं त मौलाना मुफ्ती महमूद जो रहमतुल्लाह अलैह चई ईंदा मूं वटि महिमान थींदा, पोइ हिकिड़े दफ़े इहे ॻाल्हियूं थियूं, पोइ मूंखे चयूं त मौलाना मां अलाए कहिड़ो पाण सोचींदो हुउमि त मूंखां को गुनाह थी वियो आहे, जो रब मूंखां नाराज़ थी पियो आहे, जो मां काल रसूल जे दर्स खे छॾे सियासी मैदान में थी वियो आहियां। मूंखे सम्झ में नथी अचे त मूंखां अहिड़ी ग़लती का थी आहे, सज़ा ई छाजे करे ईअं थियो आहे। पोइ चई त हिकिड़े दफ़े मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह चयो त अल्लाह ताला मुंहिंजो इंतिखाब इन मैदान जे लाइ कयो, जॾहिं मां कादियानियनि जे मथां फातिह थियुमि ऐं उनखे मुनाज़रे में शिकस्त ॾेई करे कादियानी जो कुफर जो ऐलान असेंबलीअ में करायुमि, तॾहिं मुंहिंजी दिलि बहार थी पए त अल्लाह ताला इन मैदान जे लाइ मूंखे चूंडियो। पंहिंजी जाइ ते मदरसे जी तालीम बि, पर सियासी मामिलो जेको अथव अदा मां पंहिंजे तरफ़ सच थो ॿुधायां, मां इन ॻाल्हि ते पहुतल आहियां। मां ॿ टे दफ़ा इन मसइले ते ॻाल्हायो बि आहे। मां पंहिंजे हैसियत आहर, पंहिंजे कम इल्मी कम फ़हमीअ जे आहर, मां त ईअं चवंदो आहियां त अॼोके दौर में मौलाना फज़लुर रहमान अल्लाह ताला संदन उमिर इज़्ज़त में बरकत फरमाए, मां सम्झां थो विलायत खां घटि कोन अल्लाह ताला हुननि खे वली बणायो, जेको अहिड़े कुफरी दौर में अहिड़नि माण्हुनि जे मुक़ाबले में अल्लाह ताला इन शख़्स जो इंतिखाब कयो आहे। इहो दुआ सां कमु न हलंदो। अल्लाह जो रसूल जे दुआ सां कमु हले त अल्लाह जो रसूल मैदान जंग में न वञनि, माना मैदान जंग मुजाहिदी इहो बि इस्लाम जो अहम फरीज़ो आहे, जेको इमामुल अंबिया करे ॾेखारियो। कॾहिं त साईं जन जी हालात इहा हुई जो गारे सौर में 3 ॾींहं 3 रातियूं काफ़िरनि खां वञी करे छपी वेठा, 3 ॾींहं 3 रातियूं। जॾहिं मदीनतुल मुनव्वर खां फिरी करे फातिह थी आया, हाणे फातिह मक्का बणी आया, हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान पिया कराइनि त जेको हिन घर में वेंदो उनखे अमान आहे, जेको हरम में ईंदो उनखे अमान आहे, जेको ॿाहिरि खोड़ कंदो त उनजो गर्दन उॾायो वेंदो। पोइ जॾहिं कुवत आई, सभु मामला असांजा हेठां, इहो अहम मसइलो कानून वारो अथव। ख़ुदा रा सोचो, इन आलिमन सुवारनि जा हथ मज़बूत कयो। कुझु मौलवी साईं मौलवी असेंबलीअ में छा कंदा, उनखे तव्हां छॾे ॾियो। अल्लाह ताला हुननि खे इन मैदान ते आंदो आहे, इहो मामूली शइ न आहे। असेंबलीअ में वञी करे इन्हनि सां मुहादो अटकाइण का मामूली शइ न आहे, विलायत खां घटि न आहे। हथ मज़बूत कयो, इंशाअल्लाह कानून बणिबो, इस्लामी मामला हल थी पवंदा। झेड़ा झगड़ा हेठियां होठां पाणीअ जूं विरासतूं, ज़मीन जूं विरासतूं, तकनि जूं विरासतूं, मज़हब अक़ीदा सभु अलाह कंदो हल थींदा जॾहिं कानून ॾे ईंदासीं। पर तव्हां चवंदो त न साईं कानून साईं मौलवियुनि छा ॾिठो आहे सियासत में, कूड़ कोन्हे, इहो तव्हां कूड़ बणायो आहे सियासत खे। सियासत पाक आहे, कूड़ न आहे। तव्हां छड़ो मैदान ते अचो, अलाह जे रसूल इहो तरीक़ो ॾसियो आहे त हुकूमत क़ाइमु थी। कॾहिं इहो दौर हुयो जो साईं जन गारे सौर में, कॾहिं इहो दौर आहे छड़ो माण्हुनि वाइदे जी ख़िलाफ़ वर्जी कई आहे, रसूलुल्लाह सां उन्हनि वाइदे जी ख़िलाफ़ वर्जी कई। पाण फरमायो त तव्हां असां सां गॾु थियो, जे गॾु नथा थियो त पोइ मुशरिकीन मक्का खे इतलाह बि न ॾियो, तव्हां पंहिंजे घरनि में हुजो, बिल्कुलु तव्हांजे अमन आहे। हुननि नाफ़रमानी कई, साईं जी भञकड़ी कयूं। अॻिते हली मैदान थो थिए, किताबनि में अचो थो त साईं जी आॾो फ़ैसिलो थियो त जेके बि इन क़बीले जा मर्द आहिनि उन्हनि सभिनी खे क़तल कयो। इहा हुकूमत ई तॾहिं त एॾो मसइलो थिए पियो न। 1 2 3 10 15 20 50 100 न 200 माण्हू रसूलुल्लाह जे आॾो हुकुम सां क़तल थींदा पिया वञनि। इहा हुकूमत आहे। मां सां हिकिड़े दोस्त चयो त सियासी मैदान जे मौलवियुनि छा कयो आहे, असां वॾो कमु कयो आहे। काल लाइ काल रसूल जी ॻाल्हि कलमे खे असां पूरी दुनिया ते पुॼायो आहे, दुनिया में मर्कज़ कया आहिनि। मां उन दोस्त खे चयो त मर्कज़नि में चोरी थींदी आहे, क्या थींदी आहे, पकड़ींदा हो। पोइ क़ुर जो हुकुम आहे कंहिं चोर जो हथु कपियो अथव? चई त न। छो? चई त इन जे करे जो इहो हुकूमत जो कमु आहे। हुकूमत जो कमु आहे त इहा त तव्हां कयूं था न, त हुकूमत ॾे अचो। छड़ो ॾंदड़ जी फज़ीलत सां कमु न हलंदो, त ॾंदड़ में हेतिरा फज़ीलतूं आहिनि, वुज़ू करण लाइ हेतिरी फज़ीलत आहे, हीअं कंदो सॼे पेर सां, फज़ीलतूं पंहिंजे जाइ ते क़ाइमु। पर कानून खां सवाइ इहे कमु शयूं न ईंदियूं। कानून ॾे ईंदो त अलाह कंदो भलाई थींदी। हू मौलाना फज़लुर रहमान अल्लाह ताला हुनखे चूंडियो आहे मैदान ते। अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छॾा इन मर्द कलंदर जी हिफ़ाज़त फरमाए। उन सां वरी असांजी सिंध बि माशाअल्लाह चमके पई आहे। अल्लाह राशिद साहब ईअं खणी सम्झो त अॿे खां जद कदम अॻे त भला ईअं त ॿुधंदा हुआसीं न त हज़रत अमरोटी रहमतुल्लाह अलैह मस्जिद जे बचाइण जे लाइ सिर ते कफ़न ॿधी करे पंहिंजे मुरीदनि समेत कचड़ी मस्जिद में अचे वेठा। अॼु ॾींहं ते उहा मस्जिद शाहकार।
ये तो सभिनी के आहे न। अॼु असां में अमरोटी त न ईंदो, अॼु असां में हाले जली त न ईंदो। उहे बुज़ुर्ग जेके थी विया अॼोके दौर में जेके आहिनि इहे बि अलाह जी नेमत आहिनि। उन्हनि मां अलाह जा जेको कमु वठे। इहो मर्द कलंदर राशिद साहब अचे मैदान ते बीह रहियो, सकर जे मस्जिदुनि जो हाल ॾिठो, मौलवियुनि खे गेहले करे दसींदा पिया वञनि ऐं हिननि में खणंदा पिया वञनि गाॾियुनि में। इहो मौलाना अची वियो, अलाह जे फज़ल सां उहे मस्जिदूं बीठियूं आहिनि ऐं कोर्ट में फ़ैसिलो कयो त इन्हनि खे मस्जिदूं ठाराए ॾियो। अॼोके दौर में इहा शइ बि मामूली न आहे। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सॼा आलमनि खे सम्झण जी तौफ़ीक़ तव्हां ई असांखे फरमाए, इन्हनि जा हथ मज़बूत कयो। बहरहाल मां इन पासे ॾे नथो वञा। शेर में अची वियो हिकिड़ो मिसरो मदरसनि जे हवाले सां, मां उन में इहा ॻाल्हि करे वरिती।